अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कौमी न्यूज़ नेटवर्क से नुमाया हुसैन भट्टी दादुमा रिपोर्ट पेश कयूं था। कौमी न्यूज़ डिस्ट्रिक्ट रिपोर्टर फिदा हुसैन पंवर जिथे अवाम बिजली के बिल खां दाहूं करे रहिया आहिनि। ॿी सूरत में जे अगर हे मुझे मत माफ़ नथो कयो वञे तो मां प्रेस क्लब आलू पंहिंजो पाण जा साड़ींदुमि। मां ग़रीब आहियां, मूं वटि एतिरी वसियत न आहे जो मां जेका 77,000 78,000 का बिल अफोर्ड करे सघां। मां वरी बि जेका असांखे अपील कयां महिरबानी करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। शहज़ाद मलकानी ऐं सलीम दस्ती साहब जी मूंसां वॾी नाइंसाफ़ी आहे। महिरबानी करे मूंसां इंसाफ़ कयो वञे, छो त हे हर महीने मूंखां घुरनि था पैसा। मां ग़रीब माण्हू आहियां, किराए जो दुकानु आहे, किराए जी जॻह आहे, मुंहिंजी पंहिंजी ज़ाती प्रॉपर्टी न आहे जो मां हिननि खे चवां ठीकु आहे त तव्हां मूंखां पैसा वठो, या मुंहिंजे घर में कॉलोनी का लोड न आहे। वरी बि जेका मां एतिरो चवंदुमि तव्हां अचो इंक्वायरी कयो। अगरि मूंखे हे बिल ठहे थो, मुंहिंजे मथां डिडक्शन थिए थी त मां भरण लाइ बिल्कुलु तयारु आहियां, ॿिन्ही पैसा भरींदुमि। बाक़ी वरी बि मां वसियलनि खे अपील कंदुमि त महिरबानी करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में मां पंहिंजे पाण खे प्रेस क्लब वारो साड़ींदुमि। मां पुछणु चाहियां थो शहज़ाद मलकानी साहब ऐं सलीम दस्ती साहब त हे तव्हां हेॾी डिडक्शन एॾो ग़रीबनि सां ज़ुल्म कयो था, छाजे करे एॾो ज़ुल्म कयो था? काॾे कंदो तव्हां इहे पैसा? जॾहिं मरी ईंदो इहे तव्हां खणी वेंदो। जेके ग़रीबनि जूं पिटूं ऐं जेका ग़रीब जेके रुलनि था सॼो ॾींहुं पंहिंजा रोज़गार छीड़ाए उन्हनि लाइ एॾो तव्हां ज़ुल्म था कयो। सॼो ॾींहुं